नाज़रीन, सिंध फ्रेंड्स फोरम UAE तरफ़ां रिथियल सिंधी सकाफ़ती ॾियारे वारी तक़रीब में शिरकत लाइ सिंध खां फ़नकार दुबई पहुतल आहिनि। सुभाणे रिथियल तक़रीब बाबति फोरम जी गंजाणी दुबई जे डेरा वारे इलाइक़े में कोठाई वई। इन वाले सां पेश आहे इसाक सूमरे जी हीअ रिपोर्ट। सिंध फ्रेंड्स फोरम UAE तरफ़ां रथियल सिंधी सकाफ़ती ॾियारे वारी तक़रीब में शिरकत लाइ सिंध खां फ़नकार दुबई पहुची विया। दुबई जे इंटरनेशनल एयरपोर्ट ते फोरम तरफ़ां खेनि शानदार भलीकार कई वई, जॾहिं त सुभाणे रथियल तक़रीब बाबति फोरम जी गॾिजाणी दुबई जे डेरा वारे इलाइक़े में मुनक़िद कई वई। प्रोग्राम में सिंध मां आयल फ़नकार नजफ़ अली, हैदर कादरी, सजाद सुहाग, ज़ामिन अली, आसिफ पहोड़ उर्फ गामू, असगर खोसो ऐं संतोष कुमार शिरकत कई। दोस्तों, अॼु जो प्रोग्राम में आयल महिमाननि खे सिंध मां जेके फ़नकार आया आहिनि, ॿिया दोस्त आया आहिनि, उन जे आजियां जे लाइ बि प्रोग्राम रखियो वियो हो। ऐं इन खां पोइ जेके ऑर्गेनाइज़र हुआ उन्हनि खे थोरो सम्झायो वियो त प्रोग्राम खे कहिड़े नमूने मैनेज करिणो आहे त प्रोग्राम खे सही तरह कामयाबु ऐं उन्हनि खे सही सुठे नमूने अदा करे सघिजे। अजरक पाईंदासीं, गीत जमाला ॻाईंदासीं, सिंध मुंहिंजी अमड़ आहे, सिंध मुंहिंजी जान। असां पहुता आहियूं दुबई में ऐं सिंध फोरम जेको इवेंट्स करे थो कल्चर डे जो, असांजी ईद आहे ऐं असां इंशाल्लाह सभिनी खे खिलाईंदासीं, जुमाईंदासीं ऐं टोपियूं अजरक पाईंदासीं, कल्चर डे मल्हाईंदासीं। असांजो प्रोग्राम हर साल तमामु वॾी तादाद में सिंधी असां हिते ईंदा आहिनि ऐं हिन प्रोग्राम खे तमामु घणो इंजॉय कंदा आहियूं। सभु इकट्ठे हूंदा आहियूं, ईअं महसूसु थींदो आहे जीअं को मेलो आहे, जीअं कंहिं ईद आहे असांजी। तमामु घणा सिंधी असां हिते इकट्ठे थींदा आहियूं, तंहिंमें फैमिलीज़ बि असां वटि असां सां ईंदियूं आहिनि हिते। असांजे सॾ में थी सिक सुहिणा, वणई त वाह कंदो हलियो आहे, ही दिलि लॻी आहे लिकी न सघंदी, वणनि में वाका कंदो हलियो आहे। असां जेको पंहिंजो प्रोग्राम 2 डिसंबर ते करे रहिया आहियूं, उहो शानदार तरीक़े सां कयूं, सॼी दुनिया खे मैसेज पहुचायूं त असां सिंधी को क़ौम आहियूं, असांजो पंहिंजो कल्चर आहे, असांजी सकाफ़त आहे, असांजी तहज़ीब आहे ऐं असांखे उन सां प्यारु आहे। जे तरफ़ सिंध ऐं हिंद में रहंदड़ सिंधी दोस्तनि खे ऐं फैमिलीज़ खे वधि खां वधि अचण जी दावत रखी आहे। इंशाअल्लाह ताला भरपूर नमूने प्रोग्राम खे कामयाबु कंदासीं, जे हिते बि रही करे बि असांखे हिकिड़ी नंढड़ी सिंधियत जी झलक मिली सघे। अॼु असां इंतज़ामी कमेटियूं ठाहियूं आहिनि जेके प्रोग्राम खे वेल डिसिप्लिन कंदियूं, तमामु सभई फैमिलियूं शरीक थींदियूं, हज़ारे सिंधी शरीक थींदा। असां उन प्रोग्राम खे मुनज़म अंदाज़ में हलाइण जे लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं जोड़ियूं आहिनि जेके प्रोग्राम में पंहिंजो कमु कंदियूं ऐं प्रोग्राम खे कामयाबु ऐं शानदार कंदियूं। UAE में सिंध फ्रेंड्स फोरम पारां प्रोग्राम आहे, अचण न विसारींदा। असां बि अचूं था, तव्हां बि अचिजो। हिते सकाफ़त कल्चर डे जो 2 डिसंबर ते प्रोग्राम आहे दुबई में, ऐं जेको 7:30 बजे थींदो ऐं शेख राशिद ऑडिटोरियम हॉल में। ऐं वॾी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, फस्ट टाइम आयो आहियां दुबई में ऐं मां सभिनी दोस्तनि जो नियाज़ थोराइतो आहियां। पूरे सिंध मां मुख़्तलिफ़ शहरनि जा आर्टिस्ट घुराए करे ऐं हिते जेके बि सिंधी पंहिंजा भाउर रहनि पिया ऐं ग़ैर सिंधी बि कुझु जेके शमूलियत कनि पिया ऐं असांजे हिन इवेंट खे माशाअल्लाह तमामु सुठे नमूने सां पज़ीराई मिली रही आहे ऐं हिकिड़ो फ़ख़ुरु बि महसूसु थिए थो त असां पंहिंजे कल्चर खे प्रमोट करणु आया आहियूं ऐं पंहिंजे कल्चर जे हवाले सां असांजा प्रोग्राम्स थियनि पिया। ईअं ई आहिस्ता आहिस्ता अञा बि वधीक प्रोग्राम थींदा वेंदा ताकी अञा बि असांजो जेको कल्चर आहे उहो वधीक प्रमोट थिए। ऐं जस ॾींदुसि सिंध फ्रेंड्स फोरम जे सॼे सथ खे जो हेॾो हे बहितरीनु इवेंट्स कराए रहिया आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे त सभिनि सिंधियुनि जेके बि आहिनि सभिनि खे यूनाइट रखण में उनजो तमामु वॾो रोल आहे। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि त असां इन ॾींहं खे बार बार इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त अॼु मूंखे जेको स्लोगन जेको असांखे रखियलु आहे त इल्मु पिरायो, ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त असां ख़ुदा हर ईंदड़ हर जेको बि कल्चर ॾींहुं अचे थो असां उनखे अज़म करे मल्हायूं। सिंध फ्रेंड्स फोरम जे अॻुवाणनि बशीर आरीसर, फहद अबड़ो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त सिंध फ्रेंड्स फोरम तरफ़ां गुज़िरियल 4 सालनि खां सिंधी सकाफ़त वारो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें हिंद सिंध जा सिंधी वॾे अंग में शरीक थींदा आहिनि। उन मौक़े ते फोरम जे रज़ाकारनि खे प्रोग्राम जूं मुख़्तलिफ़ ज़िम्मेवारियूं सौंपियूं वयूं।